नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं न्यू सिंधी रेसिपी जंहिंखे असां बेसण जूं आनी बसर बि चवंदा आहियूं, टिकियूं बसर बि चवंदा आहियूं। हलो त हली तयारु कयूं। असांखे आनियूं बसर तयारु करण जे लाइ असांखे टिकियुनि जे लाइ असांखे मसालो खपंदो। बेसिक मसालो खपंदो। फूदनो आहे, सुकल फूदनो आहे ऐं जीरो आहे ऐं लाल मिर्च ऐं नमक आहे। या खसखस तव्हांखे हुजे त तव्हां विझी सघो था, न त स्किप करे सघो, पर इन सां टेस्ट सुठी थींदी आहे। इनखे असां 5 मिंट पाणीअ में पिसाए छॾींदासीं जेसिताईं असांजी ॿी तयारी कयूं। हे आहे बेसण, तव्हां पंहिंजी फैमिलीअ जे मुताबिक़ तव्हां तयारु करे था। इन में असांखे तक़रीबन 12 टिकियूं असांजूं तयारु थी वेंदियूं। बेसण में असां मसाला विझंदासीं, जेके बेसिक मसाला मां हिन में तव्हांखे ॿुधायो। लूणु मिर्च तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझो। जीरो विझंदा, हे खसखस आहे, असां हिनखे धोई छॾींदा। इन में असां मिटी हूंदी आहे, इन करे इन में असां छाणीअ में विझंदा, हिनखे चङी तरह सां हिनखे साफ़ु कंदासीं। चांहि जी छाणीअ में असां हिनखे साफ़ु कयो। हे आहे फूदनो ऐं धाणा, असां हिन में सावा धाणा आहिनि, साओ मिर्च आहे, हिन में विझंदा। फूदनो असां हिन छाणीअ में ऐं धाणनि खे बि धोईंदासीं। सावा मिर्च असां हिन में 3 विझंदासीं। हे थूम असां छिले छॾिया, हिनखे कटिंग करे सफ़ा हिन में विझंदासीं। इहे सॼा मसाला आहिस्ते आहिस्ते हिन बेसण में विझंदासीं। इन जूं असां टिकियूं तयारु कंदासीं। तव्हां ॾिठा, असां हिन में मसाला विझासीं, जेके मसाला असां तव्हांखे ॿुधाया हुया। फूदनो तव्हां फ्रेश बि विझी सघो था, असां वटि सुकल हुयो, असां सुकल। हे आहे असांजो बसर, असां हिन बसर खे असां बारीकी असां हिनखे कटिंग कयो आहे। हिन में असां बसर विधोसीं। इन सभिनी मसालनि खे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ॾिसो असां कीअं मिक्स कयूं था। पोइ असां हिन में गिहु विझंदासीं। असांजा मसाला बेसण में मिक्स थी चुका आहिनि। हाणे असां हिन में गिहु विझंदासीं। ॾिसो असांखे केतिरे गिह जी ज़रूरत पए थी टिकियूं तयारु करण लाइ, मां तव्हांखे ॿुधाईंदमि। इन मेजरमेंट सां तव्हांजूं टिकियूं तमामु घणियूं सुठियूं तयारु थींदियूं ऐं क्रिस्पी बीहंदियूं। इनखे असां चङी तरह सां गिह सां असां बेसण खे मिक्स कंदासीं। असांजो मिक्स थी चुको आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदमि, इनखे मुठ असांजी थी वेंदी त पोइ असांजी सुठे नमूने मुठ ॿधिजी वेंदी त पोइ असांखे गिहु असांजो एतिरो इहा हिन जी मेजरमेंट आहे। इन में असांखे अञा थोरो गिह जी ज़रूरत आहे। तव्हां हिन जी मुठ ठाहे ॾिसिजो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केतिरे गिह जी ज़रूरत आहे। हिनखे असां मिक्स कयोसीं। असांजी ॾिसो मुठ ॿधिजी वई आहे। हाणे असां हिन में थोरो हल्को इन में पाणी विझो। घणो तव्हां हिनखे नरम न करे छॾींदो। टिकी नरम कंदो त तव्हांजी क्रिस्पी न बीहंदी। इनखे असां सुठे नमूने जीअं हल्को पाणी विझंदासीं। घणे पाणीअ जी ज़रूरत न। ॾिसो असां कीअं थोरो पाणी विधो। हाणे जीअं असां हिनखे चेक करे ॾिसंदासीं हिन जो लूणु मिर्च परफेक्ट आहे त ॿियो न विझंदासीं। ज़रूरत पई त हिन में तव्हां विझो, टेस्ट करे तव्हां ॾिसो। हाणे ॾिसो असांजो कीअं थी चुको आहे। असांजो ॾिठो तव्हां, असां हिनखे कीअं असां हिन जी टिकियुनि जो अटो तयारु कयो आहे। हिनखे सुठे नमूने तव्हां बाइंड कयो। हिनखे सुठे नमूने तव्हां हिन जूं टिकियूं तयारु कयो। तव्हां कोई बि शेप करे सघो था, गोल बि करे सघो था, बेदे टाइप बि ठाहे सघो था। मां तव्हांखे ॾेखारींदसि मां कीअं तयारु कयां थी। तव्हां हिकु टिकी तव्हां ईअं तयारु कयो जीअं मां तव्हांखे ॾेखारियमि। असां ईअं इन स्टाइल में तयारु कई आहे। बेदे स्टाइल में तव्हां गोल बि करे सघो था। मां तव्हांखे सॼियूं टिकियूं तयारु करे ॾेखारियां थी। ॾिसो असां सॼियूं तयारु करे चुका आहियूं। ॾिसो असांजूं तयारु थी चुकियूं आहिनि सॼियूं असांजूं टिकियूं। हाणे असां हिननि खे फ्राए कंदा। ॾिसो असांजी केॾियूं सुठियूं असां इन्हनि खे असां तयारु कयो आहिनि। हाणे असां इन्हनि खे फ्राए कंदा। गिहु असां गरम करण लाइ रखी चुका आहियूं। गिहु असांजो गरम थी चुको आहे। पहिरियों असां हिनखे ॾिसंदासीं चेक करे असांजो गिहु केतिरो गरम थी चुको आहे। असां थोरी असां हिन में टिकी विझंदासीं। ॾिसो असांजो कीअं गरम थी वियो। घणो तेज़ न हुजे, नॉर्मल हुजे। असांजो गिहु गरम तेज़ हूंदो त असांजी टिकी पची वेंदी, अंदरि असांजी कची रहिजी वेंदी। हल्की गैस ते तव्हां हिनखे पचायो। ॾिसो असां केतिरी गैस रखूं था।
नॉर्मल गैस रखंदासीं त टिकियूं तयारु कंदा त अंदरि बि असांजी क्रिस्पी थी वेंदियूं ऐं कचियूं न रहिजी वेंदियूं। ॾिसो असांजो गोल्डन कलर थी वेंदो त असां कढी छॾींदासीं टिकियुनि खे। हाणे असां ॿियूं बि असां विझंदासीं, आहिस्ते आहिस्ते इन्हनि खे असां पचाईंदासीं। हल्की गैस रखो, घणी तेज़ न। ऐं तव्हांजा सभिनी जा थैंक यू हुजनि। तव्हां सभिनी जे सपोर्ट जे करे मुंहिंजो 1K थी चुका आहिनि। तव्हां सभिनी जा थैंक यू। मूंखे अॻिते बि तव्हांजे सपोर्ट जी ज़रूरत आहे। तव्हां मुंहिंजे चैनल खे अॻिते बि व्यू ॾियो, इनखे लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे घणे खां घणो प्यारु ॾींदो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु इहा रेसिपी पसंदि ईंदी ऐं मूंखे ऐं मुंहिंजे चैनल खे अॻिते वधण में तव्हां मदद कंदव। ॾिसो असां सभु टिकियूं तयारु करे चुका आहियूं। हिन बसर असां इन्हनि खे कटिंग करे चुका आहियूं। ॾिसो असां हिन खे हल्को घणो असां इन्हनि खे न जीअं असां आमलेट में विझंदा आहियूं बसर, असां उन स्टाइल में असां हिन खे कटिंग कया आहिनि। ॾिसो असां कीअं कटिंग कया आहिनि, घणा न सन्हा आहिनि न थुल्हा आहिनि। अहिड़े नमूने असां हिन जी कटिंग कई आहे। हिन खे धोई करे असां हिन खे साफ़ु कयासीं। हेठां असां घी विधोसीं, हिकु केवी। हाणे असां हिन खे बसरनि खे रखी छॾींदासीं हल्की गैस ते, जेसि ताईं इहे सॉफ्ट थियनि ऐं इन्हनि जी असां भाॼी तयारु कंदासीं। टिकियूं बसर, इन में असांखे पटाटा, टमाटा, इन्हनि जी असांखे ज़रूरत पवंदी। ॾिसो मां कीअं टमाटा कटिंग कयां थी। हाणे असां बसरनि खे आहिस्ते आहिस्ते इन्हनि खे असां घुमाईंदासीं, इन्हनि खे खोले ॾिसंदासीं जीअं असांजा बसर सॉफ्ट थी वञनि। असां इन्हनि खे पटाटा ॾिसो असां कहिड़े नमूने इन्हनि जी कटिंग कयूं। तव्हां ॾिसो असां पटाटा हीअं कटिंग कयूं त तव्हांखे जीअं पसंदि हुजनि त उन स्टाइल में तव्हां विझी सघो था। तव्हां पटाटनि खे स्किप बि करे सघो था, तव्हांखे पसंदि न हुजे। असां टमाटनि जी कद्दूकश कई आहे, असां हिन में विधा आहिनि। हाणे पटाटा बि हिननि सां गॾु विझी छॾींदासीं जीअं इहे बि असांजा ॻरी वञनि, सॉफ्ट थी वञनि। ॾिसो टमाटनि सां गॾु इन जे मथां असां टमाटनि जे मथां लूणु विधोसीं। पहिरियों असां मिर्चूं ऐं हल्दी असां हिन में विझी चुका हुआसीं। हाणे असां हिन में नमक विधोसीं इन्हनि सां गॾु, टमाटनि सां गॾु, जीअं टमाटा बि सॉफ्ट थी विया। हाणे असां हिन खे हल्की गैस ते रखी छॾींदासीं। ॾिसो तव्हां त असांजा बसर ऐं टमाटा, पटाटा असांजा ॻरी चुका आहिनि। हाणे असां हिन में टिकियूं विधा, जीअं टिकियूं बि सॉफ्ट थी वञनि। इन में असां अधु गिलास पाणीअ जो विझंदासीं। इन खे असां ढकु ॾेई करे रखी छॾींदासीं जीअं इहे ॿई टमाटो बि असांजो इन में सही थी वञे, बसर बि मिक्स थी वञे। अञा असांजी भाॼीअ में तयारु थियण में टाइम लॻंदो। ॾिसो असांजा टिकियूं बसर तयारु थियनि था। 50 मिनट खां पोइ मिलंदासीं। 15 minutes later. मिनट खां पोइ असां खोले ॾिसीसीं असांजियूं टिकियूं बसर ॾिसो कीअं तयारु थियूं आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां थी असांजियूं टिकियूं बि सॉफ्ट थी चुकियूं आहिनि, आलू बि असांजा ॻरी चुका आहिनि। ॾिसो असांजा कीअं। हाणे असां हिन में चेक करे ॾिसंदा त असांखे लूणु मिर्च जी ज़रूरत आहे, त असां हिन में टेस्ट करे ॾिठो, असांखे ज़रूरत पई, असां हिन में विधा। इन में असां थोरा धनिया बि विधा। असां आख़िर में धनिया विधासीं, सुका धाणा यानी की उहे असां हिन में विझंदासीं। ॾिसो असांजी तयारु थी वई आहे। इन खे असां हल्की गैस ते रखे जेसि ताईं असांजो गीहु निकितो। हाणे असांजी ॾिसो टिकियूं बसर तयारु थियूं आहिनि। मथां असां गार्निश जे लाइ असां हिन में धनिया विधा। तमामु घणी टेस्टी ऐं तयारु थियूं आहिनि असांजूं टिकियूं बसर। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदा, वरी ॿीहर मिलंदासीं।